लोहा मुर्शिद फैज़ जो प्यालो प्यारे जेको आसो उनके सैराब करे कोन को मकाम मर्तबो रही जलीलो मखदूम साहब के हिकिड़े माण्हू चयो ॿिए चयो टे चयो चौथे चयो आलिम त हो तरीक़त कान मिली कंहिं मर्द मुजाहिद जी सोबत कान मिली यक ज़माना साहब वने पियो पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जो अखियों बंद आए पास फरमाया तन तस्बीह मन मनियो दिल दंबूरो जले तंदुओं से तलब जो वहदत सुर वजले वहदहु ला शरीक लहू यो राग रगुल्ले से सुताई सुहन निंदा इबादत तन जी सुभान वक्त जो बहरुल उलूम हो खुदा जो कसम साजा उस्ताद हजरत मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह फरमाइदा इन दुनिया में मखदूम अब्दुल रहीम गिरोरी रहमतुल्लाह अलैह का पो मखदूम साहब जे पाए जहरो आलम वरी न बर्रे ज़मीर में पैदा हो रहियो तो सुभान अल्लाह हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं टिनि ॾींहंनि खां पोइ होश आयो मखदूम साहब जी नज़र पई सुल्तानुल औलिया नज़र पई त वरी थी अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू सुल्तानुल औलिया फरमाइंदा वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू मौलवी साहब ॾियो ख़बर केॾी महिल आयो ख़ैर में आयो थी हाणी आयो आहियां अब खाली वो ॾियो ख़बर मखदूम साहब करे आया थी 3 ॾींहं ज्यादा 3 ॾींहं मखदूम साहब न सही मां त हाणे आयो आहियां बस सलाम कयो तुम तव्हां जवाब ॾिनो खलीफा चवंदा न सही 3 ॾींहं गुज़री विया मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह सुल्तानुल औलिया फरमाइंदा मौलवी साहब किताबनि जूं भरियूं खणी आयो मुनाज़रे जे लाइ तूं तो चवी त माण्हू जो नमाज़ूं क़ज़ा थियूं थियनि नमाज़ क़ज़ा थी वई उन जे लाइ तूं मूंसां मुनाज़रो करण जे लाइ आयो आहे हाणे ख़बर तूं जूं 3 ॾींहंनि जूं नमाज़ूं क़ज़ा थी वयूं तुंहिंजे लाइ छा हुकुम आहे खुदा जो कसम आहे मखदूम अब्दुल रहीम गिरोरी रहमतुल्लाह अलैह मतबदी सुल्तानुल औलिया जी ख़िदमत में अथो करे क़िबला मोदी जमार काफ़ी 35 साल हूंदी वा 30-35 साल जमार हिकिड़े पासे हिननि 3 ॾींहंनि वारियूं रमज़ूं हिकिड़े पासे आहिनि हिननि 3 ॾींहंनि में तव्हां मूंखे उहो मक़ाम ॾिनो आहे जेको 30 सालनि में मां मक़ाम हासिल न करे सघियो चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरकार का आलम क्या होगा तेरे महबूब जे गुलामन जो हाल इहो आहे जो हिकड़ी नज़र सां दिल के धोई साफ करे उनके तस्किए नफ्स रही उनके रूह के पाकीज़ा बनाए उनके दिल के साफ सुथरो बनाए उनके विलायत जो मकाम अता करे छड़ी